अस्सलामुअलैकुम याली मदद जी मां सानिया बलोच अज मां मीरपुर माथे ले आई हाँ रिकॉर्डिंग ते तो सोचियसि त दोस्तन सां चंद घड़ियूं शेयर कयां ही मुंहिंजा प्री प्यारा दोस्त आहिनि मां हिननि सां फर्स्ट टाइम मिली आहियां तारुफ तव्हांजो करायां जी ही असांजो ढोलक वारो आहे मोहम्मद याकूब ही असांजो फनकार आहे रहमान अली अबड़ो ही बेन जो नवाज़ तव्हां उस्ताद मुख्तियार अली ही मुमताज़ अली तबले नवाज़ दोस्तों ही असांजा प्री प्यारा दोस्त आहिनि अलाह इन्हनि खे नवाज़ियो आहे सुठे आवाज़ सां अल्हम्दुलिल्लाह अलाह सां अञा बि इन्हनि खे नवाज़ींदो सोचियमि त तव्हां सां शेयर कयां ही हसन मेमण मुझो बेहतरीन पुरानो दोस्त ये ना हसन जी बिल्कुल काफ़ी टाइम गॾु गुज़ारियो आहे पाण तकरीबन 5-6 साल थी विया आहिनि काफ़ी माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां गॾु कमु कयो आहे मां काफ़ी टाइम खां पोइ आई आहियां तकरीबन हसन 2-2.5 साल खां पोइ त ज़बरदस्त मज़ो बि आयो एंजॉय बि कयो ऐं ॾाढी ख़ुशी बि थी आहे हिते अचण खां पोइ माशाल्लाह महिरबानी तव्हांजी तव्हां आयो महिरबानी इहा तमामु सुठी जी इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी महिनत रंग लाथो आहे भई जेको भलाई जो कमु कयूं था इहो कंदा रहंदासीं ऐं हमेशा कंदा रहंदासीं रिजल्ट भलो हेडो वीआईपी आ दिस बाद में हेडो भी आजा इस तरफ ओरे सिज हेडो वा ओ हेडो ओ हिए ओ इते हाँ लाला अस्सलाम वालेकुम दोस्तों ही मुझो प्री प्यारो दोस्त है लाला फयाज त लाला कुछ मुझे यूट्यूब लाए ता गालाइंदो ताजे यूट्यूब चैनल जो नालो छा है सानिया बलोच दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आया जो पंहिंजो दोस्त अदाकार डायरेक्टर लाला फयाज ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सानिया बलोच सब का पहिरियां त मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त असां सिंधी अदाकार जेका महिनत कयूं पिया तव्हांखे एंटरटेनमेंट ॾियूं पिया ऐं हिकु औरत थी करे पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे त इन जी सपोर्ट कयो तव्हांजी महिरबानी थींदी सभु सिंधी ॿाहिरि जेका बि आहियो या जेके बि असांजा दोस्त आहियो व्यूअर्स आहियो इन चैनल खे वधि में वधि लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो वीडियो शेयर कयो दोस्तनि ताईं पहुचायो माना मां त ईअं चवंदुसि जेको ई मोबाइल तव्हांजे हथ में अचे ॾिसो पहिरियों उन में पैकेज आहे न त पैकेज कराए माना ही सानिया बलोच लिखी सर्च करे तव्हां उनखे सब्सक्राइब कयो ऐं ॿिए नंबर तमामु जल्द तव्हांखे जेको असां ॿई गॾु कमु कंदासीं इन चैनल ते तव्हां ॿुधंदव ऐं एंटरटेनमेंट कमु बि हूंदो मूवी मेकिंग वग़ैरह या सुठा ड्रामा सुठियूं कहाणियूं ऐं कंहिं सुठे हिकिड़े थीम ते असां अची करे तव्हांखे सुठियूं स्टोरियूं इस्लाही कम हिन चैनल ते ॾियण वारा आहियूं इहा तव्हां लाइ ख़ुशख़बरी आहे बसि रुगो इहो कयो जो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियोनि खे ॾिसो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी असां आहियूं कंहिं शूट ते निकितल थोरो मसरूफ़ आहियूं वरी कचहरी कंदासीं वॾी महिरबानी दोस्त सानिया बलोच चैनल सानिया जो चैनल हाँ दरख़्वास्त उन्हनि खे मौसूल थी वई आहे ऐं जल्द कमु शुरू थींदो इंशाअल्लाह पाण ॻोठ ऐं पंहिंजे वतन लाइ हमेशह कमु कंदा रहंदासीं ओके जो असां जेका महिनत कयूं पिया इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असां जेकी महिनत कयूं था उहा कामयाबु वई आहे सिधी थी वई ही तमामु सुठी ॻाल्हि आहे असां जेकी महिनत कयूं था उहा कामयाबु थी वई आहे सुठी ॻाल्हि न बाबा ख़ुशी जी ॻाल्हि आहे इहा तमामु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी महिनत रंग लाथो आहे इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी महिनत रंग लाथो आहे
इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी महिनत रंग लाथो आहे साफ़ क्लियर कर असांजी मेहनत रंग लातो आहे असांजी महिनत रंग लाथो आहे हाँ क्यों तो माइक अॻिते कर भाउ चई थो या क्या वेट कर थो वात में विझ देंस जा क्या हाणे कंदे तूं भांडाणे ते हल बस बस क्या बिस्मिल्लाह इहा तमामु सुठी जी ॻाल्हि आहे असांजी महिनत रंग लाथो आहे छा जी ॻाल्हि आहे इहा तमामु ख़ुशी ख़ुशी खुशी ख़ुशी जी ॻाल्हि आहे हा इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि छा थी इहो ॿुधाए त तूं पंहिंजे बाबा खे असांजे घर कॾहिं थो मोकिलीं हा क्यों इहो ॿुधाए त तूं पंहिंजे बाबा खे असांजे घर कॾहिं थो मोकिलीं हा क्यों इहो ॿुधाए त इहो ॿुधा तूं पंहिंजे बाबा खे असांजे घर कॾहिं थो मोकिलीं क्यों इहो ॿुधाए त तू छो ना क्यों इहो ॿुधाए त तूं पंहिंजे बाबा खे